गवास डिवीज़न जे हैदराबाद जे सभिनी दोस्तनि सभिनी ज़िलनि जो गॾियल फ़ैसिलो सभिनी जो हिकु थियणु ऐं सभिनी खे पहिरीं गवास जे हिननि डिस्ट्रिक्ट जे प्रेसिडेंटनि मेंबरनि दोस्तनि जिन्हनि में महिनत कई उन सभिनी खे सलाम पेश करियां थो खेनि मुबारक ॾियां थो। अॼु जेको गवास जो ही पैनल आहे इन पैनल जो नालो हेसिताणी मूंखां कंहिं बि दोस्त न पुछियो आहे या मोहबतनि जो इज़हार आहे। अॼु हिन पैनल जो नालो आहे मोहसिन पैनल। इंशाल्लाह हीअ डिवीज़न जेको तव्हां मोहसिन पैनल खणी वेंदी इहो सिंध ताईं इंशाल्लाह उजागर रहंदो। अल्लाह ताला खे शान मान सां ऐं जेके बि दोस्त पैनल में नाला कंहिंजा बि कोन थो खणा सभिनी जी महिरबानी सभिनी खे स्पेशल मुबारकूं ऐं जिन वॾड़नि हिन में किरदारु अदा कयो आहे उन्हनि खे पंहिंजे तरफ़ां का लुंगी का अजर का पाईंदुसि। महिरबानियूं वाह वाह मोहब्बत जिंदाबाद अली हैदर।